जी बिल्कुलु हवाउनि जे शहर जामशोर में पिणु सिज पंहिंजा ज़ोर ॾेखारणु शुरू कया आहिनि। हिन वक़्तु जामशोर में जेका गर्मी पद आहे उहा रिकॉर्ड त 42 सेंटीग्रेड कई वई आहे, पर जेका फील कई पई वञे उहा 50-51 जे लॻभॻि आहे, जंहिं करे जेके शहरी आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उहे पिणु घणे भाङे हिन वक़्तु जेके आहिनि सो बंदि आहिनि। शहरी पंहिंजे घरनि ताईं जेका सो महदूद आहिनि। ईद जा जेके ही 2 ॾींहं ऐं अॼोको जेको ही टियों ॾींहुं आहे उन ते पिणु जेको आहे गर्मी जामशोर में ॿियनि शहरनि जी बि जेको आहे सो तमामु घणी रही। ॿिए पासे जेकॾहिं ॻाल्हि कयूं बिजली जी, त बिजली ईद जी जेको आहे सो लोडशेडिंग न हुजण जे करे किथे किथे जेके किन इलाइक़नि में बिजली जेको आहे सो गुम हुई, जंहिं करे पिणु जेका शहरी आहिनि उहे जेको आहे सो अज़ाब हेठि हुया। पर हिन वक़्तु जामशोरे में या जामशोर जेके आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेका गर्मी आहे उहा उन जो जेको आहे गर्मी पद जेका आहे उहा वधी चुकी आहे, जंहिं करे जेके शहरी आहिनि उहे पंहिंजे घरनि ते महदूद आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां पाण खे किथे बि गर्मी खां बचाव लाइ के कैंपूं या को अहिड़ा के क़दम किथे बि नज़र कोन पिया अचनि, पर मजमूई तौर ते जेकॾहिं इंतिज़ामिया जी ॻाल्हि कयूं त उन्हनि तरफ़ां शहरनि खे इहो चयो वियो आहे त ख़ासि करे जेके जेको मंझंदि वारो टाइम आहे उन टाइम ते पंहिंजे घरनि ताईं रहनि, छाकाणि जो हिन वक़्तु बि जेका जामशोर में जेका गर्मी पद आहे उहा ॿियनि शहरनि जी वधियल आहे। जी।